درگاہ आलिया लोवारी शरीफ के सतें सजादा नशीन हजरत पीर बादशाह ख्वाजा गुल हसन कुरैशी सिद्दीकी नक्शबंदी कुदसरा जो 37हों उर्स मुबारक निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। उर्स मुबारक जो मरकज़ी इज्तिमा लोवारी शरीफ में थी गुज़रियो। उर्स शरीफ में मुल्क के कुंड कुर्स मां दरगाह लोवारी शरीफ के मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि वॾे तइदाद में शिरकत कई। उर्स शरीफ जो तक़रीबूं फजर की नमाज़ खां शुरू थियूं, जॾहिं त क़ुरान ख़्वानी तस्बीह हमदो सना खां पोइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। इन मौके ते दरगाह लोवारी शरीफ के जनरल मैनेजर मीर सिकंदर खान जमाली, पीपी तालका जनरल सेक्रेटरी अब्दुर्रहमान बलोच, नशा तंजीम जमायत लोवारी शरीफ के मरकज़ी सदर फोटो न्याज़ जुणे जो ऐं ॿियनि चयो त दरगाह आलिया लोवारी शरीफ नक्शबंदी सिलसिले की तमाम वॾी दरगाह है। हज़रत पीर बादशाह जिन बदे की माइटी करण खां सख़्त मनाई कंदा हुआ, पाण न्याणियुनि की तैलीम लाइ स्कूल खोलाया, पाण हमेशा जमायत के प्यार मोहब्बत ऐं ॿधी में रहण की हिदायत कंदा हुआ। होॾां उर्स शरीफ में शिरकत लाइ आयल मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि साथियुनि खे ॿुधायो त हज़रत पीर बादशाह ख्वाजा गुल हसन कुरैशी सिद्दीकी नक्शबंदी कुदसरा जिन जो पैगाम आलम इंसानियत लाइ अमन, भाईचारी, प्यार ऐं मोहब्बत जो पैगाम है। पाण लोवारी शरीफ शहर में मंशा की रोकथाम लाइ सख़्त उपा वरिता, जॾहिं त ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि जी हर मुमकिन मदद कंदा हुआ। उर्स शरीफ जा समूरा इंतज़ाम दरगाह लोवारी शरीफ के नाए सजादा नशीन हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी जिन जे तरफ़ां कया विया हुआ। उर्स शरीफ के मौके ते नशा तंजीम जमायत लोवारी शरीफ ऐं नाजा शागिर्द तंजीम के वर्करनि पिणु पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। इन मौके ते सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्त कया विया हुआ।